सिंध जे ॿियनि शहरनि जियां हर शहर जी का नकाशे मशहूरु आहे। अहिड़े तरह सिंध जो शहर घोटकी पेड़नि में मशहूरु आहे। घोटकी जा पेड़ा सिर्फ़ु सिंध में न पर पूरे पाकिस्तान में भी मशहूरु आहिनि। घोटकी जा पेड़ा सूखड़ी तौर हिक ॿिए खे ॾेई मोकिलिया वेंदा आहिनि। हर ख़ुशी जे मौक़े ते जीअं त शादी निकाह जे रस्मनि ते गिफ्ट में तक़सीम कया वेंदा आहिनि। सिंध जा नाले वारा कारीगर पेड़नि ठाहिण में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। घोटकी जे पेड़नि में न रुगो ख़ालिस खीर पर सिंधी गिहु, माओ, पिस्ता, बादाम ऐं खंड बि इस्तेमालु कई वेंदी आहे। पेड़ो ठाहिण में घटि 3 खां 4 कलाक लॻंदा आहिनि, जंहिंखां बाद में हर क्वालिटी जा पेड़ा पैक करे शहरनि जे बाज़ार सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ बस स्टॉपनि ऐं शहर जे रेलवे स्टेशन ॾांहुं पैक करे विकिरो कया वेंदा आहिनि, जंहिं सबबु घोटकी शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि जे बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार मुहैया करे थो। घोटकी जे पेड़नि ते सिंध जे मशहूरु फ़नकारनि बि ख़ूब सां ॻायो आहे। कंहिं वक़्त जी ॻाल्हि आहे त जॾहिं घोटकी जा सरदार ग़ुलाम मोहम्मद ख़ान महर साहिबु जॾहिं बि अरब शहज़ादनि जी दावत ते सऊदी अरब ॾांहुं वेंदा हुआ त उन्हनि लाइ मुख़्तलिफ़ सूखड़ियुनि सां गॾु घोटकी जा पेड़ा बि सूखड़ी तौरु पेश कंदा हुआ, जेके अरब शहज़ादनि खे तमामु घणा पसंदि ईंदा हुआ।